साल वन में जंगल में रहंदो किथे हो कि 7 मारते 5 मारते रहंदो उनके सोने जो पलस्तर हो मथे रहंदो। जय राम जी की 14 साल वन जंगल में वञी रहन उघाड़ा पेर करे कखायूं भूंगड़ियूं कंद मूल खाइण शहर में न वञण। हिकिड़ो ॾींहुं वञी जंगल में रही ॾिसो ख़बर पए 14 साल स्त्री साल हूंदे ब्रह्मचर्य व्रत में रहन। छो भला वियो कि पिता जे वचन खे सत करण लाइ राम 14 साल वन में। जय राम जी के किथे वचन हो न दशरथ महाराज उन वचन खे सत करण जे वास्ते रामचंद्र वन में। सीता महारानी सीता खे तो कोन कि सीता महारानी मुंहिंजो भतार मुंहिंजो पति मुंहिंजो मालिक मुंहिंजो स्वामी। स्वामी नालो आहे धणीअ जो मालिक। स्वामी खे जी माना छा आहे कि स्वामी माना मालिक धणी भता खसम हाँ पति। मुंहिंजो पति जंगल में वञे कंदमूल खाए उघाड़ा पेर करे शहर में न कखाइन भूंगण में रहे ऐं हिते हाँ राजी महल में राजा ही भोजन करिया राम लथे कोठे में। तुलसीकृत में न रामायण घणा है। वाल्मीकि रामायण में लिखो पियो अयोध्या कांड में सीता महारानी कावड़ कई आहे राम ते छाजे वास्ते कि इन वास्ते वठी नथो वञे इन लाइ कावड़ कई। साधारण कावड़ न अहिड़ा अहिड़ा अखर चयासि जो कड़ा अखर ॾाढा तव्हांखे विसाई कोन ईंदो जे सीता में सीता महारानी पतव्रत नारी न हुई पर पतव्रत नारियुनि में शिरोमणि हुई सीता। उहा हीअं चए कि हा इहे चया छा थी चए कि तव्हां में शक्ति तेसी ताईं हुई जेसी तव्हां धनुष न खयो। धनुष खणण खां पोइ तव्हां ॾिसो उहा शक्ति सतड़ा रखणा थी चवंदव कठो राजन। मुंहिंजो पिता जनक महाराज मुंहिंजो पिता चवंदो मुंहिंजो दामाद सूरज आहे किथे थींदा आहिनि सूर्यवंशी चंद्रवंशी मुंहिंजो पिता सूरज आहे मुंहिंजो दामाद नाठी सूरज आहे पर मंच तेज कोन्हे। चवंदो आहे कहिड़ा कठो रखनि पर अञा ताईं कंहिं विद्वान उन अखर जी निंदा न कई आहे। छो न कई कि सीता को विषय भोगन जो लाइ न राम ते कावड़ कई आहे क्रोध कयो आहे पर पंहिंजे कर्तव्य पालण जे लाइ मूंखे वठी हलो पाण सां नथे वठे शेर आहिनि बगड़ आहिनि फलाणो आहे हीअं आहे उते सीता चए जिते तव्हां आहियो उते मूंखे नर्क बि स्वर्ग आहे पर जिते तव्हां न आहियो स्वर्ग बि मूंखे नर्क समान। सही भली पोइ अची साह कोन वठी हलो सम्झी वियो राम त हे न छॾी जे तोखे हाणे हलणो आहे कि हा मूंखे हलणो अचो गाड़ा पेर करे हलंदा कि हा चरियां थी जुती ॿुध कखायूं भूंगड़ियूं क़बूल आहे हा श्री राम कखायूं भूंगड़ियूं जे कंदमूल खाइणा पवंदा कि मूंखे क़बूल आहे कंदमूल खाइणा पवंदा कि 14 साल आहिनि कि 14 साल कि स्त्री पुरुष कठे रहंदे ब्रह्मचर्य व्रत में रहबो ॿियो विषय आदि हैरो हैर खैरो खैर हे मूंखे क़बूल आहे तो पाण सां वठी हलो कि शहर में न वेंदुसि पाणी कोन वेंदो न को कुझु हला चई मूंखे क़बूल आहे वठी हलो पाण सां चई चङो न लखो आरती लाइ
हाँ गुरु वशिष्ठ जी धर्म पत्नी और धनती जो नालो वशिष्ठ जी कहे चले जेके ॿिया थई माल टाल मेड़ी चोड़ी विद्यार्थियुनि खे विराए ॾे चई लॻाए करे हरी हल हा सीता पंहिंजो कर्तव्य हुन पंहिंजो कर्तव्य पालियो हुन पंहिंजो कर्तव्य पालियो तॾहिं पिया चऊं जय सिया राम जय सिया राम जय सिया राम जय सिया जिन त पुछे थे कोन कोन नका सिया नका राम भई